वसीम रादरी शाह तरफा मच्छर ठंड जो दौरो कयो वियो आहे। बोर्ड जी सूरतहाल सबब बंदनि जी मरम्मत करे मज़बूत करण जी भी हिदायत कई आहे। भर पासे जे ॻोठाणनि खे हिदायत कई वई आहे। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया अहम ख़बर खां। सिंध जे वॾे वज़ीर रादरी शाह मच्छर ठंड जो दौरो करे बोर्ड जी सूरतहाल सबब बंदनि जी मरम्मत करे मज़बूत करण जी हिदायत कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर कादिर कुंभर सां। कादिर, अपडेट कजो अहम ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुलु ॿुधायां सिंध जो वॾो वज़ीर सैयद बरादरी शाह अॼु पहिरियों दफ़ो बरसातुनि खां पोइ पंहिंजे ॻोठ वाड़ जेको आहे हवाई जहाज़ जे ज़रिए एयरपोर्ट ते जितां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हुन जेको आहे चार्जिटी कई। हुन खां पोइ बंदि मंछर जो जेको आहे मुआइनो कयो, छाकाणि त मुसलसल जेके बरसातूं पइजी रहियूं त मंछर हिन वक़्तु जेको आहे पाणी जी सतह जेका आहे उहा बुलंद सतह ते आहे। 17 फुटनि जेका रिकॉर्ड कई आहे त जेका ख़तरनाक सूरत हाल पाणी जी ॿुधाई थी वई। त इन हवाले सां अॼु वॾे वज़ीर सैयद बरादरी शाह ख़ुदि जेको आहे हुते बंदि मंछर ते पहुची मंछर जे बंद जो जाइज़ो वरितो ऐं हुते मौजूदु जेके इरीगेशन खाते जा अमलदार आहिनि उन्हनि पंहिंजे वॾे वज़ीर सैयद बरादरी शाह खे ब्रीफिंग ॾिनी ऐं उन्हनि अमलदारनि जेको वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾेई ॿुधायो त हिन वक़्तु जेका मंछर जी पाणी जी सतह सूरत आहे उहा कंट्रोल हेठि आहे ऐं को बि जेका ख़तरे वारो जेका मसइलो कान्हे। जॾहिं त दरिया सिंध में पिणु जेका पाणी जी जेका सूरत हाल आहे उहा पिणु जेका नॉर्मल आहे। त इन हवाले सां सैयद बरादरी शाह इरीगेशन खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त उहे जेको आहे बंदनि ते जेको आहे मज़बूत तरह सां विझी वञे। हुन खां इरीगेशन खाते जे अमलदारनि खे इहा पिणु हिदायत कई त MNV ड्रेन जो जेको पाणी आहे हुन ते पिणु जेको आहे ख़ासि जेको आहे ध्यानु ॾिनो वञे, छाकाणि त MNV जेका वाढा